नासी सागड़ वेझो सिमनालन खे लॻल घारा ॿधण जो कमु हलंदड़ आहे, जॾहिं त पाणी हेठि आयल मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिन वक़्त बि केतिरा ई माण्हू फाथल आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। सागड़ मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सारंग वसाण। जी सारंग। नाज़रीन, कुछ ॾींहं अॻु जेको सिमनालन खे लॻल घारनि खां पोइ जेको आहे सागड़ ऐं उन जे भर पासे वारनि इलाइक़नि में सिमनालन जे घारनि तबाही मचाए छॾी। केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया। तव्हांखे ॿुधायां त 9 चक आहे, 10 चक आहे, 22 चक आहे, 6 चका, 7 चका, गुलण बंभरो आहे, ॻोठ सूमर फ़कीर महर आहे, जमाल रूंझो आहे ऐं केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया। मुसलसल उहे माण्हू जेके आहिनि हिन वक़्त ताईं बि काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हनि घरनि में फाथल आहिनि। उन मां तव्हांखे ॿुधायां त केतिरी जानी नुक़सान थियो आहे। उन खां पोइ केतिरा ई जानवर बि मरी विया। हिन वक़्तु जेको आहे इरिगेशन अमले ऐं शहरनि पारां जेको आहे उहो सिमनालन जे घारनि खे ॿधण वारो सिलसिलो शुरू थी चुको आहे। तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको सागड़ ड्रेन खे लॻल घारो हुयो उन ते इंतिज़ामिया पहुची चुकी आहे। जेको हिन वक़्तु उनखे जेके आहिनि मुकमल तौर ते ख़ाली पियल आहिनि। माण्हू जेके आहिनि उहे टेंट सिटनि खां ॿाहिरि पंहिंजा जेके आहिनि झूपड़ा ठाहे वेठल आहिनि। उन जा मासूम ॿार जेके आहिनि उहे बुखुनि विघे जेके दाहूं करे रहिया आहिनि, कूकूं करे रहिया आहिनि। लेकिन हिन शदीद निटण उस ऐं गर्मीअ में जेके आहिनि उन्हनि जा जेके आहंज आहिनि उहे वधी विया आहिनि। तव्हांखे इहो बि ॿुधायां त ज़िले इंतिज़ामिया पारां केतिरा ई जेके आहिनि दावाऊं कयूं वयूं त बरसाति मुतासिरनि खे जेको आहे असां रिलीफ ॾियूं पिया, लेकिन असांखे हिते किथे बि उन्हनि खे रिलीफ न ॾिनो पियो वञे। जी।